अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठुअरवा वाला कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सां ज़िंदगीअ जा समूरा पासा बहितर थी वेंदा आहियो। हमेशह ज़ाती हैसियत सां ॿियनि सां सुठे सुहिणे सलूक सां पेश ईंदा आहियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सां ज़िंदगीअ जा समूरा पासा बहितर थी वेंदा आहियो। हमेशह ज़ाती हैसियत सां ॿियनि सां सुठे सुहिणे सलूक सां पेश ईंदा आहियो। जॾहिं को ख़ासि कमु करे रहिया आहियो, उन जो मतिलबु पंहिंजे मुस्तक़बिल जी ॼाण ॾेई रहिया हूंदा आहियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सां ज़िंदगीअ जा समूरा पासा बहितर थी वेंदा आहियो। हमेशह ज़ाती हैसियत सां ॿियनि सां सुठे सुहिणे सलूक सां पेश ईंदा आहियो। जेका उमेद कजे थी, उमेद पंहिंजे ज़ाती ज़रूरत मुताबिक़ अॻकथी बणिजी वञे थी। जेका उमेद कजे थी, उमेद पंहिंजी ज़ाती ज़रूरत मुताबिक़ अॻकथी बणिजी वञे थी। पंहिंजे आईंदे बाबति हमेशह सुठो सुहिणो सोचे रहिया आहियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सां ज़िंदगीअ जा समूरा पासा बहितर थी वेंदा आहियो। हमेशह ज़ाती हैसियत सां ॿियनि सां सुठे सुहिणे सलूक सां पेश ईंदा आहियो। पंहिंजे सुठनि सुहिणनि मुख़लिस साथियुनि जी इज़त करे उन ते एतमाद करणो पवंदो। पंहिंजे सुठनि सुहिणनि ऐं मुख़लिस साथियुनि जी इज़त करे उन ते एतमाद करणो पवंदो। उमेद आहे सुबुह साण त मुंहिंजो अॼोको ॾींहुं तमामु सुठो गुज़रंदो, सिहतमंद ऐं ख़ुशहाल थी वेंदा आहियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सां ज़िंदगीअ जा समूरा पासा बहितर थी वेंदा आहियो। हमेशह ज़ाती हैसियत सां ॿियनि सां सुठे सुहिणे सलूक सां पेश ईंदा आहियो। जंहिं शइ में यकीन रखिजे थो, उन जे बारे में जेकी कुझु सोचिजे थो, इहो पोइ हक़ीक़त बणिजी वञे थो। जंहिं शइ में यकीन रखिजे थो, उन जे बारे में जेकी कुझु सोचिजे थो, इहो पोइ हक़ीक़त बणिजी वञे थो। जेतिरो इरादो पको ऐं पुख़्तो हूंदो, उन बारे में जज़्बा एतिरा शदीद हूंदा, ज़िंदगीअ सां ॻंढियल आहियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठे सुहिणी सोच सां ज़िंदगीअ जा समूरा पासा बहितर थी वेंदा आहियो। हमेशह ज़ाती हैसियत सां ॿियनि सां सुठे सुहिणे सलूक सां पेश ईंदा आहियो। उन जो असरु रवियनि ते पिण पवंदो, जो पको इरादो करे वठो त घणो कुझु हासिल कंदा आहियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सां ज़िंदगीअ जा समूरा पासा बहितर थी वेंदा आहियो। हमेशह ज़ाती हैसियत सां ॿियनि सां सुठे सुहिणे सलूक सां पेश ईंदा आहियो। त यकीन करियो त दुनिया जी का बि ताक़त या घुर्बल कामयाबी हासिल करण खां रोके नथी सघे। त यकीन करियो त दुनिया जी का बि ताक़त या घुर्बल कामयाबी हासिल करण खां रोके नथी सघे। उन ॻाल्हि में बि यकीन रखो त सुठी शख़्सियत ऐं ख़ूबियुनि जा मालिक आहियो। वाह कंहिं ख़ूब चयो आहे,
सुठी सुहिणी सोच सां ज़िंदगीअ जा समूरा पासा बहितर थी वेंदा आहियो। हमेशह ज़ाती हैसियत सां ॿियनि सां सुठे सुहिणे सलूक सां पेश ईंदा आहियो।